जी नाज़रीन, मां वक़्ति मौजूद हस्तु तलका दौड़ जो इलाक़े से 60 मील हमादा जो अंग्रेज़ मुल्क यहूदी जो निसारा इलाका से हाईलैंड हमादा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शानाम गुस्ताखी खुदा हमारी हवाला तारीख लबे कगवाण शहर 60 मील रैली सूरत शहर चौका पुजी दिया एजा खना पैसे फोला खनू ऐसे 6 छिया उशा अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वारा आशिक रसूल हमेशा हमेशा पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान में निकरंदा आहिनि। आका अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी असां खां बर्दाश्त नथी थिए। असां वक़्त जे हुक्मराननि खे इहो गुज़ारिश था कयूं हुकूमत ऑफ पाकिस्तान खे त इन्हनि गुस्ताखनि खे सरकारी सतह ते जवाबु ॾिनो वञे। हे रैली अॼु नंढड़ी ज़रूरु हुई पर आशिकनि जे दिलि में इहो जज़्बो हुयो जेकॾहिं सरकारी सतह ते हुक्मरान असांजा इन्हनि गुस्ताखनि खे जवाबु न ॾींदा त थी सघे थो सुभाणे रद्द अमल इन खां वधीक हुजे, छो जो रद्द अमल त असांजो हुक्मरान ॾिसी चुका आहिनि। कई दफ़ा जो मक़सदु रमज़ान जो महीनो आहे जे हुज़ूर जी इज़त महफ़ूज़ ना आहे त पोइ इन जान जी ज़रूरत ना आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जी इज़त ते हाईलैंड में सरेआम गुस्ताखी पई हले। हुकूमत सतह ते असां इहो हुकूमत खे गुज़ारिश था कयूं त इन्हनि खे सतह ते जवाबु ॾिनो वञे जो उन्हनि खे ख़बर पवे त हीउ मुल्क पाकिस्तान इस्लाम जे नाले ते कलमे जी बुनियाद ते ठहियो आहे ऐं मुस्लमाननि जो ईमान हुज़ूर जी दिलि सां मुस्लमाननि जो दिलि हुज़ूर जे ईमान सां धड़के थो त मुस्लमान उन्हनि खे भरपूर नमूने सां जवाबु ॾियनि। असांजो मुतालबो इहो ई आहे त महबूबन करीमन काइनात जे सरदार रहमत वारे नबीअ जे शान में हाईलैंड मुल्क गुस्ताखी कई आहे, उन मां फ़र्द गुस्ताखी कई आहे। असां पाकिस्तान जे हुकूमत पाकिस्तान जी आला क़यादत खे अपील था कयूं त जेका महबूबन करीमन जे शान में गुस्ताखी कई वई आहे, जंहिं गुस्ताखी कई आहे उन मुल्क खे पाकिस्तान जी हुकूमत जे तरफ़ों ई पाकिस्तान जी हुकूमत जी सतह ते ई उनखे जवाबु ॾिनो वञे। जेकॾहिं जवाबु न ॾींदा अॼु असां आशिक रसूल असां लबैक या रसूलल्लाह क़ादरी तहरीक वारा रोडनि रस्तनि ते पुरअमन तरीक़े सां निकिताऊं। पोइ जेकॾहिं हुकूमत जी सतह ते उन्हनि खे जवाबु न ॾिनो वियो। मंशूर असांजो नज़रियो इहो ई आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में जो गुस्ताखी कई वई आहे त सरकारी सतह ते उनखे जवाबु ॾिनो वञे। जी नाज़रीन, ये जो तारीख लबे अगवाणे जो चेवरश करो इशा गुस्ता जो हाईलैंड में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शानाम गुस्ताखी भी मैं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जान में सिर कुर्बान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का शे का बर्दाश्त न करूँ। में 6 में हुकूमतें 6 में मुसलमानी करोड़े मुसलमान होंगे ही मैं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदाई गुस्ताखी भी अंग्रेज़ मुल्क में बामा चता देऊँ तब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से सदक़े या हमेशा नाम जका गलती चेवर भी मां रोडा बंद करूँ एजा न करूँ मुल्का बंद करूँ जो भी मगिंदू मैं हुकूमत पाकिस्तान मुतालबो है जो हर साल हर वक्त हर महीना में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्ताखी भी बीहद मां रोडा बंद करूँ। कैमरा टीम वारी असगर बाबू रिंद वश न्यूज़ दौड़।